मक़सद कहिड़ा आहिनि, किथां खां शुरू थिया हो, केतिरा हिन कारपोरेट मार्च में शरीक? पहिरीं त साईं तव्हांजे हिन KTN चैनल जे थ्रू सॼी सिंधी क़ौम खे मुबारकबाद ॾींदासीं जो अॼु सॼी कराची सिंध जे नारनि खां गुजे पई, GSN जे नारनि खां गुजे पई ऐं उन्हनि जिन सिंध जे वहदत ते वार कयो आहे उन्हनि खे इहो वाज़े पैगाम आहे त कराची सिंध आहे ऐं सिंधियुनि जी आहे ऐं 1-2 या जेके आर्टिकलनि खां बालातर आहे। असांजे हिन रैली जो मक़सदु पैगाम सिंध मार्च जेको गुलशन हदीद खां निकितो आहे ऐं शहीद बशीर ख़ान जी रिवायत मुताबिक़ असां लखे माण्हू असां सां गॾु आहिनि ऐं अॼु लखे माण्हुनि गॾिजी करे इहो पैगाम ॾिनो आहे त सिंध जे वहदत ते को बि वार कंदो, सिंध जे लाइ को बि ग़लति ॻाल्हाईंदो त उन ते सिंधी बर्दाश्त न कंदा। कराची में लखे माण्हू सिंधी आबाद आहिनि ऐं उहे उन्हनि जो मैसेज इहो आहे। अॼु मुंहिंजे चेयरमैन फरहान ख़ान ऐं मुंहिंजी दस्कम जी काबीना ऐं असां गॾियल तौर ते इहो सॼी दुनिया खे ॿुधाइणु चाहियूं था त कराची सिंध आहे ऐं कराची जे ख़िलाफ़ु या सिंध जे ख़िलाफ़ु कराची असांजी आहे। ऐं अॼु जेके बि तव्हां ॾिठा हूंदा त जिन माण्हुनि खे असां हिते पनाह ॾिनी, जिन माण्हुनि खे असां पंहिंजियूं ज़मीनूं ॾिनियूंसीं, जिन माण्हुनि खे असां पंहिंजा घर ॾिनासीं, अॼु उहो सिंध जी वहदत ख़िलाफ़ु वेही करे वार कनि था। लंडन में वेही करे हिते सिंध जे 1-2 जी ॻाल्हि कनि था। सिंध जे लाइ हमेशह उन्हनि मनफ़ी सोच रखी आहे ऐं अॼु असांजो मैसेज तव्हांजे चैनल जे थ्रू इहो आहे त अॼु तव्हां ॾिसंदव त गुलशन हदीद खां वठी कराची प्रेस क्लब ताईं तव्हांखे ॻाढ़ा झंडा ऐं GSN जा नारा